वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पहिरां ख़बर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवाए तो पीपल्स पार्टी हुकूमत करण लाइ न पर अवामी ख़िदमत के लिए सियासत कंदी है। छाकाणि त संदन मसलो अवाम जा बुनियादी हक़ आहिनि। लाहौर में जारी कयल पधराई मूजिब पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ सियासी जमायतन में पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदड़ अगवानन से मुलाकात कई, जंहिं दौरान खेस पंजाब में पीपल्स पार्टी के वधंदड़ मक़बूलियत बाबत आगाही ॾिनी वई। उन मौके ते पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो, संदन कंहिं सां का ज़ाती वेड़ नाहे, संदन मसलो अवाम जा बुनियादी हक़ आहिनि। हुन चयो त पीपल्स पार्टी हुकूमत करण लाइ न पर अवामी ख़िदमत के लिए सियासत कंदी आहे ऐं जॾहिं हू पंजाब जे हर तालके में वेंदो त सियासी मुखालिफ़न के ख़बर पइजी वेंदी त सियासत त पीपल्स पार्टी कंदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त पीपल्स पार्टी की बुनियाद लाहौर में रखी वई, इन लाइ खेनि पंजाब जी दिलि लाहौर के खटणो आहे।